चूडो में पीपल्स पार्टी पारां इलेक्शन में कामयाबी माणता जश्न पीपल्स पार्टी सिटी सदर मीर इरफान टालपुर के बंगले तां आलीशान रैली कढी वई। PS 48 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार मीर तारिक टालपुर NA 212 ते मीर मुनव्वर टालपुर की शानदार कामयाबी बाद पीपल्स पार्टी जडोए जे सभी जियालन वोटरन पारां मीर इरफान टालपुर, मीर कामरान टालपुर, सैयद इमदाद शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में हज़ारे माण्हुनि दुल्ह शरणाइनि जी गूंज में वॾी रैली कढी वई। रैली शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि ते गश्त कयो, जॾहिं त जियालनि पारां पंहिंजे मुंतख़ब नुमाइंदनि जी शानदार कामयाबी हासिल करण ते पीपल्स पार्टी के गीतनि ते रक़्स कयो वियो। समूरो शहर जीए भुट्टो जे नारनि सां गूंजी उथियो। रैली के ख़िताब कंदे अॻवान चयो त पीपल्स पार्टी उम्मीदवारनि जी कामयाबी सां साबित थियो त पीपल्स पार्टी वाहिद अवामी पार्टी आहे जेका अवाम जी ख़िदमत करे थी। हिन भेरे पीपल्स पार्टी उम्मीदवारनि मुखालिफ़नि खे अहिड़ी शिकस्त ॾिनी आहे जंहिंजो मिसाल मिलणु मुश्किल आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।